हिक बेत ते हिक कहाणी ईअं सम्झो त असां दरिया खे हिकिड़े लोटे में समोइण जी कोशिशि कई आहे। नाज़रीन, असांजो सिलसिलो आहे हिकु बेत हिकु कहाणी। Lord, fix not arrow in the boat aim at me. Yours may strike you, you being within me. सॉरी। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? हमेशह ईअं कंदी आहे। लेट अची ऐं तुंहिंजी हर ॻाल्हि जो आख़िर में क्लाइमेक्स सॉरी ते ख़तमु थींदो आहे। चेम न यार, सॉरी। अच्छा, हिकिड़ो कमु था कयूं, आईंदा हिते पहिरियां इंतज़ारु तूं कंदीअ ऐं मां पोइ ईंदुसि। पोइ ॾिसूं था त तुंहिंजी उन वक़्तु कैफ़ियत कहिड़ी थी थिए। ईअं त मुमकिन ई कोन्हे। इंतज़ारु हमेशह मर्द जे नसीब में हूंदो आहे मिस्टर। अच्छा, ऐं तव्हांखे त इंतज़ारु करण में मज़ो ईंदो आहे। ये बड़ी इज्जत आहे। हल ठीकु आहे, छॾियो। अच्छा, इहो ॿुधाए त घरवारनि सां ॻाल्हाई? तकड़ा छा? कमाल थी करे। हक़ीक़त में त जल्दी त छोकिरी वारनि खे हूंदी आहे। हिते छोकिरो तो इलाज करे त अची घर वसाए ऐं तुंहिंजे मथे में त जूअं ई नथी चुरे। मथे में जूअं ई कोन्हे त चुरंदी किथां? कोई मज़ाक। मां अॼु पंहिंजे बाबा सां ॻाल्हायां थो ऐं तूं बि मूंखे 2 ॾींहंनि में ॿुधाए त मां तुंहिंजे घर कॾहिं अचां। ठीकु आहे, ॾाढो ॿाहिरो आहे। हाणे कुझु खाराईंदी पीआरींदे या बिहार टंगुनि मां साह कढंदे। अचो न साईं, अचो। ठीकु आहे पुटु, जेकॾहिं तोखे नायाब पसंदि आहे ऐं तूं शादी करणु चाहीं थो त मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे। पर बाबा, शादी हिकु आम फ़ैसिलो आहे जेको चंद घणनि जे मुलाक़ातुनि में तय नथो करे सघे। बाबा, नायाब हिकु पढ़ियल लिखियल ऐं ख़ूबसूरत छोकिरी आहे ऐं मां सम्झां थो त हुनजी मासूम अदाउनि वांगुरु हुनजो अंदर बि मासूम। बाबा, दरअसल इहा मौसूमियत तुंहिंजे अंदर में जेका तोखे हुन में नज़र थी अचे। पर अॼुकल्ह जे आज़ाद ऐं सुहिणियुनि छोकिरियुनि जे लाइ असांजे वॾनि जा मिसाल कुझु अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके चई विया आहिनि त सुहिणा टूह त पटनि ते बि पिया था। बाबा, तव्हां मूं ते भरोसो कयो। उमेद त मुंहिंजी पसंदि तव्हांखे मायूस न कंदी। ठीकु आहे पुटु, तूं जॾहिं चवंदे मां हुनजे घर वञण लाइ तयारु आहियां। जय में तुंहिंजी ख़ुशी। ठीकु आहे? थैंक यू बाबा। मां हिकु ग़रीब छोकिरी आहियां। मुंहिंजी माउ अस्पताल में दाख़िल आहे। अव्हां केर बि आहियो, ख़ुदा जे वास्ते 50 रुपए ईज़ लोड कयो, मां तव्हांखे वापसि कंदमि। ॾाढी तोखे तकड़ आहे, तोखे सब्र नथो अचे? अञा सब्र? ओ ख़ुदा जी बंदी, अधु मिल्कियत शादी को अॻु में ई पूरी थी चुकी आहे। डैडी मूंखे वधीक पैसा नथो ॾे। तुंहिंजो मतिलबु छा आहे? मां तोसां मोहबत नथी कयां? ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी मूंसां सची मोहबत आहे ऐं तूं मूंखे नथो विञाइणु चाहीं त मुंहिंजी मजबूरी खे सम्झ। मजबूरी?
कहिड़ी मजबूरी? तूं ॿुधाए तूं मुंहिंजे लाइ छा थो करे सघीं? इहो कहिड़ो सवाल आहे? तूं इहो सवाल कर त मां तुंहिंजे लाइ छा नथो करे सघां। त पोइ ठीकु आहे, सम्झ मां तोसां शादीअ लाइ राज़ी थी वियमि। हाँ, हूं न हुई है छा? ॿुधाए थी ॿुधाए। सारंग, ही छा आहे? तूं पंहिंजी नायाब ते शक थो करीं? शक जी ॻाल्हि न आहे नायाब। तुंहिंजी मोबाइल तां जेको मैसेज मूं ॾे आयो आहे उहे वाइड़ियूं छोकिरियूं मैसेज कंदियूं आहिनि जेके पंहिंजी पर में सम्झंदियूं आहिनि त मर्दनि खे बेवकूफ़ थियूं बणाइनि। चयमि न, मुंहिंजी सहेली मुंहिंजी सेंड कयो। मां हुन ॾे वापसि पई कयां, अलाए कीअं तो ॾे अची वियो। बसि ठीकु आहे, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। मां बाबा सां ॻाल्हायो, तो पंहिंजे घरवारनि सां ॻाल्हायो। तूं फिकिर न कर, मूं घर वारनि खे राज़ी करे वरितो आहे। हाणे उहो ॾींहुं परे न आहे। सच त इहो आहे नायाब जो तूं मुंहिंजे रूह जे पाताल में पइजी वई आहीं, मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते हावी थी वई आहीं। मूंखे त ईअं थो लॻे ॼाण बसि मूं में सिर्फ़ु तूं ऐं तूं आहीं। सफ़ा कुझु चरियूं आहिनि। नायाब, नायाब, नायाब। सारंग, नायाब, नायाब, नायाब। मूंखे माफ़ कजा। दरअसल नायाब मूंखे तोखे गोली हलण जे लाइ चयो। कढी कान कमान मां मियां मार ममू, मुंह में आई तूं मता तुझो ई तोखे लगे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कयो। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।